बाबा हरदास राम। गाय तू भी हाणे गॾु। रोज रस्तन के सजायो गुल गुलाब जगरायो मूंखे पक्को आ विश्वास ईंदो बाबा हरदास राम मूंखे पक्को आ विश्वास ईंदो बाबा गीला राम। चओ गीता। हाँ गाय न सॼो कोन यादि ईंदो न। सोनी थाली सोनो दियो सोनो कलश सजायो मूंखे पक्को आ विश्वास ईंदो बाबा हरदास राम। थाली सोनो दियो सोनो कलश सजायो मूंखे पक्को आ विश्वास ईंदो बाबा हरदास मूंखे राम। पक्को आ विश्वास ईंदो गणेश भगवान। चंदन चूरो मंद काफूरो जगमग जोत जगायो मूंखे पक्को आ विश्वास ईंदो बाबा हरदास राम मूंखे पक्को आ विश्वास ईंदो बाबा गीला राम। प्रेमी प्रेमी मेला खूब मल्हायो खूब भंडारा हलायो मूंखे पक्को आ विश्वास ईंदो बाबा गीला राम मूंखे पक्को आ विश्वास ईंदो बाबा हरदास राम। इसको ब्लैक कलर करके दे। ॿियो गायो हाणे ॿियो। ॿियो कहिड़ो ॿुधावे भॼन। ॿुधाए जेको तूं ॿुधाए। आहिनि त घणा ई सुठा। एक्चुअली न बोलो गोदरी वारी घनश्याम की जय बाबा हरदास राम साहिब की जय। मात इए सच थी चवां बाबा रखियो तो साना तो मात इए सच थी चवां बाबा रखियो तो साना तो छो त मुंहिंजा दाढ़ीअ वारा मां हिन दर तां पातो छो त मुंहिंजा जलगा वारा ओ हिन दर तां पातो मुंहिंजी साईं दिल में तो दिल जे धड़कन में तो मुंहिंजी साईं दिल में तो दिल जे धड़कन में तो तू ही राम तू ही राम तू ही श्याम तू ही मुंहिंजो रहबर मां तोखे सुञातो तू ही राम तू ही श्याम तू ही मुंहिंजो रहबर मां तोखे सुञातो हिन दर तां पातो ओ सिक रखी सची दिल में देर हिते पातो सिक रखी सची दिल में देर हिते पातो दाढ़ीअ वारे चोले वारे असांखे पंहिंजो बणायो दाढ़ीअ वारे चोले वारे असांखे पंहिंजो बणायो मां त ईअं सच थी चवां बाबा रखियो तो सातो छो त मुंहिंजा दाढ़ीअ वारा मूं हिन दर तां पातो छो त मुंहिंजा जलगा वारा मूं हिन दर तां पातो सुहिणो सितारो आ तूं बाबा हर कंहिंखे प्यारो आ तूं सुहिणो सितारो आ तूं बाबा हर कंहिंखे प्यारो आ तुंहिंजे दर्शन जे लाइ बाबा तुंहिंजे दर्शन जे लाइ अंदर मुंहिंजो आसो तुंहिंजे दर्शन जे लाइ बाबा अंदर मुंहिंजो आसो
रखी सच्ची दिल में फिर रहते पातो दाड़िया वारे चोले वारे असांखे पंहिंजो बणायो दाड़िया वारे चोले वारे असांखे पंहिंजो बणायो मां त इएं सच थी चवां बाबा रखियो तो सनातो छो त मुंहिंजा दाड़िया वारा जिन दर तां पातो छो त मुंहिंजा जलगांव वारा मूं इन दर तां पातो बोलो गोत्री वारे घनश्याम की जय स्वामी की जय आशा दीदी चओ हाणे तव्हां मस्त गणपति वाइट कलर जी हा गणपति ते वेंदो न असां मदा कंदा आहियूं मम्मी असां आशा सपना मंगल मदा कंदा आहियूं गॾिजी मंगल मदा हा ज़ूम ते कंदा आहियूं न हा मम्मी सां गॾु कंदा आहियूं ॾाढो सुठो ये वीडियो कॉल आशा करे दीदी आवाज अचे थी यो हाणे साल थींदो पूरो हिते आहे हा हुन घर में तो सत्संग कयो होसीं न पहिरीं तारीख़ कयो न जी पूरो साल बराबर बाबल घर आयो आ भाग भला पाया मां हा गुरु घर आयो हा कोई आशा दीदी आवाज अचे तो कोने में से ओ गुरु घर आयो आ भाग भला पाया मां बाबो घर आयो भाग भला पाया मां हिरन जहार ठाए बाबल के पाया मां मोतिन जी माला ठाए बाबल के पाया मां गुरु मुंहिंजे घर ईंदो अंगण आबाद कंदो बाबो मुंहिंजे घर ईंदो अंगण आबाद कंदो दुख मुंहिंजा दूर कंदो भुलियल खे राह ॾींदो दुख मुंहिंजा दूर कंदो भुलियल खे राह ॾींदो गुरु घर आयो आ भाग भला पाया मां बाबो घर आयो आ भाग भला पाया मां हिरन जहार ठाहे बाबल के पाया मां ठाहे बाबल के सेज बनाया मां पलंग बनाया मां सेज विछाया मां पलंग बनाया मां बाबल के विहारे कोई चवर झुलाया मां बाबल के विहारे कोई चवर झुलाया मां गुरु घर आयो आ भाग भला पाया मां बाबो घर आयो आ भाग भला पाया मां हिरन जहार ठाहे बाबल के पाया मां मोतिन जी माला ठाहे बाबल के पाया मां मिठा मिठा ताम ठाया दूध खीर जाम ठाया मिठा मिठा पान सुपारी जाम बेटा भी जाम जाम पान सुपारी जाम बेटा भी जाम जाम गुरु घर आयो आ भाग भला पाया मां बाबो घर आयो आ भाग भला पाया मां हिरन जहार ठाहे बाबल के पाया मां मोतिन जी माला ठाहे बाबल के पाया मां पान ॾिसी पाया मां भुल बख़्शाया मां पान ॾिसी पाया मां भुल बख़्शाया मां सेरड़ो निवाया मां बाबल के मनाया मां सेरड़ो निवाया मां बाबल के मनाया मां बाबल के मनाया मां गुरु घर आयो आ भाग भला पाया मां बाबो घर आयो आ भाग भला पाया मां हिरन जहार ठाहे बाबल के पाया मां मोतिन जी माला ठाहे बाबल के पाया बोलो गोत्री वारे घनश्याम की आशा जय बाबा आशा मुझे हरिओम जय बाबा हरिओम जय बाबा
हाँ चओ चओ भजन हाणे तव्हां। जय बाबा। जय बाबा जय बाबा। आवाज अचे तो? जय बाबा। अचे तो आवाज। हाँ जय बाबा। तारा जो आवाज वीडियो कोने। हाँ चओ था न भजन। मन की अखियां खोल, मन की अखियां खोल बाबा, मन में अखियां खोल, मन की अखियां खोल, मन की अखियां खोल बाबा, मन की अखियां खोल। दुनिया क्या है खेल तमाशा, दुनिया क्या है खेल तमाशा, 4 दिन की झूठी आशा, 4 दिन की झूठी आशा, पल में तोले पल में मासा, पल में तोला पल में मासा। मन की अखियां खोल बाबा, मन की अखियां खोल, मन की अखियां खोल। ज्ञान तुझको हाथ लेकर तोल सके तो तोल ले, ज्ञान तराजू हाथ में लेके तोल सके तो तोल रे। मन की अखियां खोल, मन की अखियां खोल बाबा, मन की अखियां खोल। मतलब की सब दुनिया सारी, मतलब की दुनिया सारी, मतलब के सब संसारी, मतलब के सब संसारी, जग में तेरा कौन हितकारी, जग में तेरा कौन हितकारी। मन की अखियां खोल, मन की अखियां खोल बाबा, मन की अखियां खोल, मन की अखियां खोल, मन की अखियां खोल बाबा, मन की अखियां खोल। तन मन का सब और जहां लेके, तन मन का सब जोड़ मत लेके, नाम प्रभु का बोल रे, नाम प्रभु का बोल रे। मन की अखियां खोल, मन की अखियां खोल बाबा, मन की अखियां खोल, मन की अखियां खोल। बोल गोदड़ी वाले घनश्याम की जय, बाबा दासराम साहेब की जय, बाबा केदाराम साहेब की जय। जय। आशा दीदी दीदी वो ॿी स्टोरी ॿुधायो न बाबा वारी। बाबा वारी ॿी स्टोरी कल कहिड़ी याद करो उहा याद करो गोठाणे भाई एको कृष्ण भगवान वारी गोठाणे गोठाणे मथे ते लिखण वेंदो रेलवे में सफ़र कंदो बाबा हिकु दफ़ो हाँ हाँ उहा ॿुधायो न, तव्हां ॿुधायो न बाबा ट्रेन में अलाए किथे न विया हुया, जो हाँ ट्रेन बाबा बीठी वई हुई। जो ट्रेन बीजी वई हुई। हाँ हाँ बाबा हिकु दफ़ो जॾहिं अहमदनगर में हुया पोइ ईअं ई निकिता घर मां कार में, चवनि असांखे वञिणो आहे बॉम्बे, त उहे चवनि था भई गाॾीअ जो टाइम ॾिसो, पोइ उन टाइम ते तव्हांखे स्टेशन ते वठी हलबो,
बाबा चयईंसि न असांखे हाणे ई वञिणो आहे, बसि मंझंदि जो कुझु 1-1:30 थियो हो। त बाबा उन्हनि खे वठी करे कार में विया स्टेशन ते। त ख़बर पियनि त गाॾी बीठी आहे, जेका बॉम्बे वञणी हुई गाॾी वो बीठी हुई। अञा उनजो टाइम थी वियो हुयो, शायदि मुने 1-12 कुछ टाइम हुयो, पर उन ॾींहुं लेट थी वई हुई। त बराबर बाबा खे वो गाॾी मिली वई। 1-1:30 जेको भी टाइम थियो हुयो उन टाइम ते बाबा उते पहुता ऐं गाॾी पहिरियां खां ई बीठी हुई ऐं बाबा पहुची विया बॉम्बे। त कॾहिं बि ये टाइम न ॾिसंदा ट्रेन जो, बस चवंदा निकिरो ऐं निकिरी पवंदा ऐं ट्रेनूं बीठियूं हूंदियूं हुयूं। ऐं हिकु दफ़ो त सभिनी चयुसि बाबा ट्रेन हली वई हूंदी, टाइम थी वियो आहे, जलगांव मां निकिरनि पिया। त बाबा चयईंसि न न बीहंदी बीहंदी, असांजे लाइ बीहंदी। पोइ बराबर बाबा स्टेशन पहुता त गाॾी बीठी हुई, सभु चढ़ी करे वेठा। त बाबा हले ई न, ट्रेन हले ई न, सभिनी हीला हलाया भई ट्रेन हाणे हले। त बाबा मुख मां वचन कढिया, बाबा चवनिसि था रन हल हाणे, उनखे ट्रेन खे चवनि था रन भई रन हल हाणे, ऐं ट्रेन हलण शुरू थी वई। बोल गोदरी वारे घनश्याम की। वरी टीसी ईंदो अची करे पुछंदो भई बाबा आपकी टिकट दिखाओ। तो बाबा छा चवंदासि भई कौन से शहर की टिकट आपको चाहिए। वो खीसे मां 10-12 टिकटूं कढी उन टीसी जे हथ में रखंदा, भई जंहिं स्टेशन जी खपई वो ॾिस वञी। त अलाए किथां उहे बाबा जे खुदाई जेको कलादारी चोलो हुयुनि उन मां उहा टिकटूं निकिरंदियूं हुयूं। त बाबा खे कॾहिं टिकट वठण जी बि ज़रूरत न पवंदी हुई। वरी हिकु दफ़ो सीट छॾे करे वया उते बाथरूम में, त पुठियां ॿियो कोई वेही रहियो भाई, ऐं बाबा हिते आया त चई ठीकु आहे इहो वेठो आहे वेठो हुजे। त बाबा बीह रहिया उते। त हाणे उन माण्हू खे लॻे ख़राब, भई इहो ॿुढो माण्हू बीठो आहे ऐं मां हुनजी जॻह ते वेठो आहियां। त बाबा कुझु न चयो हुनखे, पर हुनखे पंहिंजो विवेक खाए पियो। त चएसि थो बाबा आप बैठो इधर, आप बुजुर्ग हो, आप बैठो मैं खड़ा हो जाऊंगा। त बाबा हुन सीट ते वेहंदे वेहंदे हुनखे चवनिसि था तूं मूंखे हिते सीट ॾिनी अथई, मां तोखे लोक परलोक में सीट ॾेई छॾी मैं। बोल गोदरी वारे घनश्याम की। भई हिन लोक में त तोखे सीट मिली वई, तोखे परलोक में बि मिली वई। बोल गोदरी वारे घनश्याम की। बाबा सां हिकु शिष्य हूंदो हो गॾु, उनजो नालो हूंदो हो वाधूराम। वो रोज अची बाबा जी सेवा कंदो हो। कॾहिं कॾहिं बाबा खे निंड आहे, हाणे हुनखे दुकान ते वञिणो आहे, पोइ ॾाढो परेशान थींदो भई दुकान जो टाइम थी वियो आहे जल्दी वञा ऐं बाबा त जागनि त मां वञा। पोइ बाबा हुनखे हिकु ॾींहुं चवनिसि था हाणे तूं हिते ई रही पओ, बसि हाणे दुकान ते न वञ। त चईसि न बाबा मां ईअं कीअं हिते रही पवां, हुते ॿार अञा नंढा आहिनि, नुक़सान न करनि दुकान में। त बाबा चवनिसि था अॼु विञाईंदा तॾहिं ई सुभाणे ठाहींदा, विञाइण ॾेन उन मां ई सिखंदा ऐं पोइ ठाहींदा, तूं हिते ई मूं वटि सेवा कर। पोइ राति जो जॾहिं छोकिरा बि दुकान तां आया, सभु बाबा वटि विया मथो टेकण। त बाबा चवनि थो तव्हांजा पिता हिते रहनि मूं वटि, चईसि हा बाबा भले रहनि। त उनजो नालो बाबा रखी छॾियो वधियल वसियल, वाधूराम वधियल वसियल। भई तूं हिते रहंदे ऐं तुंहिंजो परिवार उते वसंदो। ऐं वाकई अॼु उन्हनि जो परिवार उते वधी वियो आहे, रावलानी परिवार आहे ऐं वो वाकई वधियल वसियल थी वियो आहे ऐं अॼु बि बाबा खे मञींदा आहिनि। हाणे हुन वाधूराम जे पुट जी शादी हुजे, जेके वाधूराम बाबा हुया उन्हनि जे पुट जी शादी हुई। पोइ बाबा खे सम्झाए करे चई छॾियसि बाबा हिन तारीख़ ते तव्हां पहुची वञिजो, 9 या 10 तारीख़ शादी हुई, त चईसि तव्हां 9-10 तारीख़ ते पहुची वञिजो जलगांव। हाणे बाबा हुया चवंदा हुआ फ़क़ीर फाथल न आहिनि, कुझु टाइम टेबल न ठाहींदा, जीअं मर्ज़ी पवेनि जिते मर्ज़ी पवेनि हली वेंदा हुया। त बाबा चईसि ठीकु आहे असां नगर मां थी करे तो वटि, असां बॉम्बे था वञूं, बॉम्बे मां थी करे तो वटि पहुचूं था। त चई ठीकु आहे भई बाबा जेसि ताईं ईंदा, पोइ 2-3 ॾींहंनि खां पोइ 9-10 तारीख़ ईंदी ऐं बाबा खे घोट पीउ बीहणो आहे। पोइ बाबा जी हिते ज्योतियूं साहिब आहिनि जलगांव में, उते वेही करे बाबा खे ॿाॾाईंदो हुयो बाबा तव्हां शादी ते पहुचजो, हाणे तारीख़ वेझो अचे वेठी। पोइ उन ज़माने में फोन बि न हूंदा, पोइ वीचारनि खे
खत लिखणो पवंदो हो, टपाल मोकिलणी पवंदी हुई। पोइ मोकिली बॉम्बे, भई बाबा खे टाइम सां तव्हां जलगांव रवानो कजो, तार मोकिली। उतां वरी तार आयसि, भई बाबा हाणे हिते कान्हनि, बाबा नगर हली विया आहिनि। त अॻो पोइ उनजी आंद मांद वधी वई, भई अलाए बाबा पहुचंदा अलाए न, हाणे विया आहिनि नगर, अलाए कॾहिं नगर मां निकिरंदा, अलाए कॾहिं अची मूं वटि पहुचंदा। पोइ वेही करे ज्योतिन साहिब ते बाबा खे ॿाॾाए, भई बाबा तव्हां शादीअ ते पहुचजो। पोइ उते बि तार मोकिलियईं, ऐं उते तार पहुती, उन खां अॻु बाबा उतां निकिरी चुका हुया नगर मां, ऐं बाबा जलगांव साहिब पहुची विया हुया। त जीअं जलगांव साहिब में आया त वाधूराम बाबा चवनिस था, मुंहिंजी तार तव्हांखे मिली, पोइ तव्हां निकिता हूंदा न नगर मां। त चएसि थो, तुंहिंजे टपाल जी त मूंखे ख़बर कान्हे, पर तुंहिंजी दिलि जी तार असां वटि पहुची वई। बोल गोदरी वारे घनश्याम की। त बाबा उतां निकिरी चुका हुआ नगर मां, ऐं उन खां पोइ वञी उहा टपाल उते पहुती। पोइ बाबा हुनखे चवनिस था, भई ज्योतिन साहिब ते वेही करे ॿाॾाईंदो हुए, उहो तुंहिंजो न्यापो असां वटि पहुची वियो, ऐं असां बराबरि हिते 10 तारीख़ अची पहुता आहियूं शादीअ ते। बोल गोदरी वारे घनश्याम की। त ख़बर सभु हूंदी हुयनि, पर ईअं ॾेखारींदा हुया भई कुझु ख़बर कान्हे, पर सभु ख़बर हूंदी हुयनि, भई अॼु सुभाणे कल्ह छा थियणो आहे, छा थी वियो आहे। मीना दीदी चओ भजन तव्हां। बोल बाबा अरदास राम साहिब की जय। इंदो भाई आवाज, गीता आवाज इंदो भाई? हाँ आवाज अचे थो, जी जी। साईं कंवरराम साहिब की जय। छेर चमकाए किए मौज मचाए, किए नाम जपाए वियो, असांजो कंवर प्यारो, कंवर राम प्यारो, असांजो कंवर प्यारो, कंवर राम प्यारो। शेर वारो पगड़ीअ वारो, कुंडलन वारो जामे वारो, असांजो कंवर राम प्यारो। छेर चमकाए कीअं मौज मचाए, कीअं नाम जपाए वियो, असांजो कंवर प्यारो, कंवर राम प्यारो। पहिरीं निशानी जंहिंजी लासानी, पहिरीं निशानी जंहिंजी सूरत लासानी, कंवर तो जहिड़ो दानी, ॼाणे दुनिया थी सारी। नाम जपाए सतराम जपाए, नाम जपाए सतनाम जपाए, राह सच जी ॾियारे वियो, छेर चमकाए कीअं मौज मचाए, कीअं नाम जपाए वियो, असांजो कंवर प्यारो, कंवर राम प्यारो, असांजो कंवर प्यारो, कंवर राम प्यारो। सोरठियूं सेनी रग मारूं पियो गाए, सोरठियूं सेनी रग मारूं वियो गाए, ॻाल अहिड़ो सुणाए वियो, रास रचाए रचाए, नंढो वॾो ॿार ॿुढड़ो, नंढो वॾो ॿार ॿुढो, हथ खणी पियो ॾेखारे, छेर चमकाए कीअं मौज मचाए, कीअं रास रचाए वियो, असांजो कंवर प्यारो, कंवर राम प्यारो, असांजो कंवर प्यारो, कंवर राम प्यारो, असांजो कंवर प्यारो, कंवर राम प्यारो। बोल अमर शेष भक्त कंवर
राम साहेब की जय। आयो पूरो क्लियर? हाँ एकदम क्लियर। आशा दीदी हली वई छा? शारदा दीदी तव्हां चओ भजन। मीना दीदी शारदा केड़ी लालचंदानी शांति आंटी जी। बोलो गोदरी वारे घनश्याम की राम जय। जय। कंवर राम तो जड़ी सेवा केर करे भगत साहिब तो जड़ा कम केर करे मिठी सिंधी वाणी सूरत निमाणी मिठी सिंधी वाणी सूरत निमाणी नाज निवड़त केर करिया नाज निवड़त केर करे कंवर राम तो जड़ी सेवा केर करे भगत साहिब तो जड़ा कम केर करे माता तीरथ जे दिल जदलारा तारा चंद जे अखिन जा तारा माता तीरथ जे दिल जदलारा तारा चंद जे अखिन जा तारा जरवारन जा जानिब जियारा जरवारन जा जानिब जियारा तो जड़ा झोल केर भरे कंवर राम तो जड़ी सेवा केर करे भगत नाम तो जड़ी तो जड़ी सेवा केर करे तो जड़ी सेवा केर करे हिंद सिंध के आलाप बुधाए मोल बार के भय तजियारे हिंद सिंध के आलाप मोल बार के भय तजियारे लक्ष्मी तो दर शीस निवाए लक्ष्मी तो दर शीस निवाए बाहबदी अरदास करे तो जड़ी सेवा केर करे कंवर राम तो जड़ी सेवा केर करे हिंदू मुस्लिम छो न को सानी कन दिनी तो जड़ी कुर्बानी हिंदू मुस्लिम छो न को सानी कन दिनी तो जड़ी कुर्बानी अंदन मंडन जो बड़े सुल्तानी अंदन मंडन जो बड़े सुल्तानी तो जड़ा झोल केर भरे कंवर राम तो जड़ा तो जड़ी सेवा केर करे कंवर राम तो जड़ी सेवा केर करे मिठी सिंधी वाणी सूरत निमाणी मिठी सिंधी वाणी सूरत निमाणी या नाज निवड़त केर करे या नाज निवड़त केर करे कंवर राम तो जड़ी सेवा केर करे भगत साहिब तो जड़ा कम केर करे भगत साहिब तो जड़ा कम केर करे बोलो गोदरी वारे घनश्याम की जय अमर शहीद संत और राम साहेब तू की चढ़ जय।
मीना दीदी, शारदा दीदी चवनि था के संत कंवरराम जी माता जो नालो छा हुयो? ताराबाई। ताराबाई। न हाणे चयोसीं न भजन में, तारा चंद जे अखियुनि जा तारा। ताराचंद। ताराचंद पिता जो नालो, माता जो? भजन में चयोसीं जो हाणे, कंवर राम तो जहिड़ी शेवा केर करे, माता जे दिल जा दुलारा, तारा चंद जे अखियुनि जा प्यारा। माता जो नालो छा चयोसीं? शेवा केर करे। माता जो नालो छा? माता तीरथ। तीरथ। माता तीरथ जे दिल जा दुलारा, तारा चंद जे अखियुनि जा तारा। ताराचंद नालो हुयो। हा, त माता तीरथ खे ॿार न पिया थियनि। बोलो गोदरी वारे घनश्याम की, अमर शहीद संत कंवरराम साहिब की। तो माता तीरथ खे ॿार न पियो थिए, त वई कंहिं वटि बाबा खोताराम साहिब वटि, चईंसि बाबा मूंखे ॿार ॾियो। चईंसि 2 ॾींदासीं, पर हिकु तव्हांखे किथे ॾियणो आहे? मंदिर में ॾियणो आहे। मंदिर में ॾियणो आहे। हिकु ॿार उते ॾियणो आहे। त बराबरि माता तीरथ खे 2 पुट ॼाया। हिक जो नालो हुयो कंवरराम ऐं ॿिए जो नालो हुयो जाड़ाराम। त बराबरि जीअं वॾा थिया, 6-7 साले जा थिया, पोइ चईंसि माता हाणे टाइम थी वियो आहे, हाणे हिकु ॿार असांखे ॾियणो अथई। त उन्हनि जेको वॾो पुटु हुयो जाड़ाराम, उन्हनि खे दरबार साहिब में ॾेई छॾियो। रोज़ वेंदा हुआ उते मथो टेकण। त संत कंवरराम साहिब बि वेंदा हुआ। संत कंवरराम साहिब ॾिसंदा हुआ भई ॾाढो सुठो सभई ॻाइनि था, सभु संत, बाबा खोताराम, साईं सतराम दास। साईं सतराम दास हिक समय ते 24 कलाक कंटिन्यूअस ॻाईंदा हुया, नॉन स्टॉप। हिते असां कलाक सत्संग करे थकी था पऊं, उहे 24 कलाक ॻाईंदा हुया। पोइ उन्हनि में खुदाई शक्ति हुई, इलाही शक्ति हुई। पोइ उन्हनि खे ॾिसी ॾिसी संत कंवरराम साहिब बि सिखिया, भई असां बि ॻाइण सिखूं। पोइ वेठा हूंदा हुआ संतनि जे भरिसां, संत सतराम दास जे भरिसां वेही करे ॻाईंदा हुया। त हिकु दफ़ो कंहिं अची करे साईं सतराम दास खे टोपी ॾिनी, भई साईं इहा टोपी तव्हां पायो। त साईं कंवरराम साहिब खे उहा टोपी ॾाढी वणी, त चुपचाप बिना कंहिंखे ॿुधाए करे उहा टोपी घर खणी आया। त जीअं घर खणी आया, उन्हनि खे छा चालू थी वियो? बुखार चालू थी वियो। बुखार लहण जो नालो ई न खणे। त हिकु ॾींहुं थी वियो, 2 ॾींहं थी विया, 3 ॾींहं थी विया। पोइ आख़िर उन्हनि जी माता वठी वई दरबार साहिब में, वञी करे चयईं उते संतनि खे, भई संत हिन जो बुखार नथो लहे। साईं सतराम दास साहिब चवनिस था, जेके टोपी खणंदा उहे बीमार रहंदा, जेके टोपी लिकाईंदा उहे बीमार रहंदा। हाणे संत कंवरराम साहिब घर वञी उहा टोपी वापसि खणी आयो ऐं अची उते मंदिर में दरबार साहिब में रखी छॾियईं ऐं उन्हनि जो बुखार लही वियो। पोइ साईं सतराम दास उन्हनि खे सम्झायो, भई हीअ जेका मंदिर जी हिक हिक शइ आहे, इहे रुख जा कण आहिनि, इहे चॿारण सवला न आहिनि। थी सघे त कुझु ॾिजे, पर दरबार साहिब मां कुझु खणिजे न, छो त जेको ॾियणु आयो आहे उहो कहिड़ी आश रखी आयो आहे। माण्हू पंहिंजो पेट कटे करे पंहिंजे ॿारनि खे न खाराए दरबार साहिब में ॾेई वेंदा आहिनि, ऐं कुझु आश सां अची करे दरबार साहिब में ॾेई वेंदा आहिनि, भई असांजी इहा आश पूरी थिए, उन्हनि जी आश ॾिनल हूंदी आहे। बाबा त ईअं चवंदा हुआ, भई केरु तव्हांखे 10 रुपया ॾे, भई वञो दरबार साहिब में विझी अचो, पोइ उहो ई साॻियो नोट उते विझी अचो, नोट बि न बदिलायो। पाण छा कंदा आहियूं, 10 ॼणा 10 रुपया ॾींदा, पोइ पाण 100 जो नोट विझी ईंदा आहियूं।
त उहो बि न कजे, छो त हुन नोट में बि उन्हनि जी आश बदल आहे त अमानत में खयानत न कजे। त साईं सतराम दास उन ॾींहं खां वठी साईं कंवरराम साहिब उन ॾींहं खां वठी करे प्रण कयो भई मूंखे जेको बि मिलंदो भगत करण मां बि जेको बि मिलंदो मां घर कुझु न खणी ईंदुसि, मां ग़रीबनि खे घुर्जाउनि खे मां विराए ॾींदुसि ऐं बराबरि उहो सभु हुते विराए ॾींदा हुया। पोइ शादी थी वई, इहो ई कमु चालू हुयो। चङा ज़ेवर बि माण्हू लाए ॾींदा हुआ संतनि खे, त उहे बि सभु विराए ईंदा हुआ ग़रीबनि में। त हिकु ॾींहुं हुननि जी घर वारी हुननि जी धर्म पत्नी कंप्लेन करेसि थी, चएसि थी मूंखे इच्छा कान्हे मां ज़ेवर पायां, तव्हां हुते विराए ईंदा आहियो सभु, भई कुझु त घर खणी अचो भई मां बि पायां। त पोइ चवनिसि था असां प्रण कयो आहे भई असां हिन शइ खे हथ न लॻाईंदासीं, या परमात्मा जी शइ आहे, या परमात्मा जे माण्हुनि खे ई भॻवान जे माण्हुनि खे विराए ॾींदासीं। पोइ चएसि थो तोखे कहिड़ी ॻाल्हि जी खोटी आहे, त लेटी पिया हुया ऐं माता वेठे पेर दॿाया। पोइ चएसि थो इहो गदेलो मथे कर ऐं ॾिस असां वटि कहिड़ी शइ जी खोटी आहे। त बराबरि गदेलो मथे कयईं त हेठां सभु ज़ेवर पिया हुया। बोल गोदरी वारे घनश्याम की उनखे ॾेखारण चाहिनि पिया भई जेतिरो ॾींदासीं उन खां वधीक परमात्मा ॾींदो आहे, भई कुझु खुटंदो कान्हे कंहिंखे कुझु ॾियण सां। बोल गोदरी वारे घनश्याम की जय। अचो आरती करियूं गॾजियूं मुंहिंजे बाबल प्यारे जी, बोलियो जय जय जलगांव वारा, जय जय बाबल प्यारा, जय जय राम सिंजा खंड भंडारा खूब हलन बाबा जा खंड भंडारा खूब हलन था जलगांव में हलन था। तोखे शेवक ॾाढा प्यारा भजन राम जन गारा हो जी, बाबा के शेवक ॾाढा प्यारा भजन राम जन गारा हो जी, वजायो प्रेम जन गारा हो जी, अचो आरती करियो गॾजियूं मुंहिंजे बाबल प्यारे जी, बोलियो जय जय जलगांव वारा, जय जय राम, जय जय बाबल प्यारा, जय जय राम। तुंहिंजे दर ते लगन मेला हर दम लगन जा, बाबा जे दर ते लगन मेला ओ हर दम लगन जा, ओ हर दम लगन जा। तुंहिंजी जोत में आ भाग तुंहिंजी धूनी करामात ओ जी, बाबा जी जोत में आ भाग बाबे जी धूनी करामात ओ जी, बाबा जा वचन करामात ओ जी, अचो आरती करियूं गॾजियूं मुंहिंजे बाबल प्यारे जी, बोलो जय जय जलगांव वारा, जय जय राम, जय जय बाबल प्यारा, जय जय राम। तुंहिंजे मन में वसन ॾींहं रात ॿुधड़ा ऐं ॿुधड़ियूं, बाबा जे दिल में वसन ॾींहं रात ॿुधड़ा ऐं ॿुधड़ियूं, ओ ॿुधड़ा ऐं ॿुधड़ियूं। तूं जग खे प्यारो ॾींदा सबखे सहारो जी, बाबो जग खे प्यारो ॾींदो सबखे सहारो जी, ओ ॾींदा मूंखे बि आधारो ओ जी, अचो आरती करियूं गॾजियूं मुंहिंजे बाबल प्यारे जी, बोलो जय जय जलगांव वारा, जय जय राम, जय जय बाबल प्यारा, जय जय राम। जेको दर ते ईंदो स्वाली कॾहिं न वेंदो खाली, बाबा जे दर ते आया स्वाली वया न कॾहिं खाली, वेंदा न कॾहिं खाली। ओ सिंगर चोलो कलाधारी वञा मोता मनहारी ओ जी, बाबा जो चोलो कलाधारी वञा बाबल सांभल हारी ओ जी, ओ वञा संत सांभल हारी ओ जी, अचो आरती करियूं गॾजियूं मुंहिंजे बाबल प्यारे जी, बोलो जय जय जलगांव वारा, जय जय राम, जय जय बाबल प्यारा, जय जय राम। तुंहिंजे मुख मां वॼे मुरली ओ कृष्ण प्यारे जी, बाबा जे मुख मां वॼे मुरली ओ मोहन प्यारे जी, कंवर राम प्यारे। दिलों सां कट जो सहारो आई गोपिन खे प्यारो जी, बाबो कट जो सहारो आहे गोपिन खे प्यारो जी, ओ बाबो सभु जो प्यारो जी, अचो आरती करियूं
दिवारा जय जय राम में नालो कंवर राम प्यारे जो आए सारे जग में नालो कंवर राम प्यारे जो कंवर राम प्यारे बोलो जय जय कंवर राम बोलो जय जय बाबा राम